न्यूज़ अवां शेयर कंदालूं। सिजावल ज़िले के मुख़्तलिफ़ ॻोठनि में उरड़ी की बीमारी बेकाबू थी वई आहे। यूनियन काउंसिल जे ॻोठ रावल कंडार में अरसलान कंडार नाले मासूम ॿारड़ो उरड़ी विगे फौत थी वियो आहे, जंहिंखां पोइ उरड़ी विगे फौत थींदड़ ॿारनि जो अंग वधी बद थी वियो आहे। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह करे रहिया आहियूं। या ब्रेकिंग न्यूज़ एक बार ॿीहर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। उरड़ी ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। या ब्रेकिंग न्यूज़ एक बार ॿीहर अवां सां शेयर कंदालूं। सिजावल ज़िले के मुख़्तलिफ़ ॻोठनि में उरड़ी की बीमारी बेकाबू थी वई आहे। यूनियन काउंसिल 4 जे ॻोठ रावल कंडार जे अरसलान कंडार नाले मासूम ॿारड़ो उरड़ी विगे फौत थी वियो आहे, जंहिंखां पोइ उरड़ी विगे फौत थींदड़ ॿारनि जो अंग वधी बद थी वियो आहे। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह करे रहिया आहियूं। या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदालूं। एक बार ॿीहर सिजावल ज़िले के मुख़्तलिफ़ ॻोठनि में उरड़ी की बीमारी बेकाबू थी वई आहे। इन हवाले से वधिक तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी सिजावल जो रिपोर्टर इमदाद पठान असां सां लाइन ते मौजूद है। जी इमदाद, अपडेट कजो, वधिक छा तफ़सील आहिनि? जी सिजावल वेझो यूसी 4 के ॻोठ रावल कंडरा में उरड़ी जा जेके कुलूर आहिनि उहे जाइजी आहिनि। अॼु ॿियो मासूम ॿार जेको आहे उहो फौत थी वियो आहे। सिजावल सिहत खाते जी नाइली सबब सिजावल वेझो यूसी 4 जे ॻोठ रावल कंडरा में मासूम गुलड़नि जहिड़नि ॿारनि में उरड़ी बीमारी तेज़ी सां फैलिजण लॻी। हिकु ॿियो मासूम अरसलान कंडरा फौत थियो आहे। अॼु फौतियुनि जो अंक हाणे बची वियो आहे। ऐं केतिरा ई ॿार जेके आहिनि उहे उरड़ीअ जी बीमारी में मुब्तला आहिनि। ॿिए तर्फ़ ॻोठाणनि इहो मुतालबो कयो आहे। DHO सिजावल ऐं ॿियनि खे बार बार शिकायत करण बावजूदि उन्होंने चयो त को बि घटि न निकितो आहे। हिननि वधीक चयो त उरड़ी बीमारी असांजे आस पास जे ॻोठनि में तेज़ीअ सां वधी रही आहे। ज़िले इंतज़ामिया खे घुरिजे त पूरी तौर उपा वठी उरड़ीअ जी बीमारी ते कंट्रोल कयो वञे, जीअं नंढड़नि गुलड़नि जहिड़नि ॿारनि जी ज़िंदगी बचाए सघिजे। जी अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।